नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद वेझो ॻोठ सैयदपुर में घरनि भरिसां बीठल बरसाती पाणी में मरहूम फ़ौजी अब्दुल रज़ाक कुंभर जो मासूम पुटु किरी ॿुॾी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर निसार ख़ासकैली मूजिबि मासूम ॿारड़ो शाह मोहम्मद कुंभर बीठल बरसाती पाणी में किरी ॿुॾी वियो। खेसि फ़ौरी तौर कढी अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वियो। इतला मिलण ते मासूम नीगर जे घर में रोॼ राड़ो मची वियो। मासूम ॿारड़ो पाड़े जे ॿारनि सां गॾिजी घरनि भरिसां खॾनि में बीठल बरसाती पाणी अंदरि खेॾी रहियो हो। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मासूम ॿारड़ो शाह मोहम्मद कुंभर बीठल बरसाती पाणी में किरी ॿुॾी वियो। खेसि फ़ौरी तौर कढी अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वियो। इतला मिलण ते मासूम नीगर जे घर में रोॼ राड़ो मची वियो। मासूम ॿारड़ो पाड़े जे ॿारनि सां गॾिजी घरनि भरिसां खॾनि में बीठल बरसाती पाणी अंदरि खेॾी रहियो हो।